अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं। कुछ ॾींहं पहिरियां यूट्यूब पारां हिकु ईमेल आई सभिनी यूट्यूबर्स खे त जेकॾहिं तव्हांजा US यानी अमेरिका में व्यूअर्स आहिनि ऐं तव्हांजा वीडियोस ॾिसनि था, एड ॾिसनि था त US जे कानून मूजिबि तव्हांखे टैक्स कुझु परसेंटेज अदा करणा पवंदा। ॿी सूरत में जेकॾहिं तव्हां पंहिंजी टैक्स इंफॉर्मेशन नथा ॾियो त तव्हांजे जेको आलमगीर रेवेन्यू आहे, जेको तव्हांजी पूरी दुनिया में वर्ल्ड वाइड जेको रेवेन्यू थिए थो उन जो 24% कटियो वेंदो। उन खां बचण जे लाइ टैक्स इंफॉर्मेशन लाज़मी ॾियणी हुई ऐं टैक्स इंफॉर्मेशन कीअं ॾिजे हिन वीडियो में आउं तव्हांखे A to Z सभु कुझु सेखारींदुसि। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, जीअं असां एडसेंस अकाउंट खोलींदासीं त हिते इम्पोर्टेंट में हिकिड़ो मैसेज आयल आहे जंहिंमें इहो लिखियलु आहे इम्पोर्टेंट ऐं उन खां पोइ लिखियलु आहे चेक एडिशन टैक्स इंफॉर्मेशन इज़ रिक्वायर्ड फॉर यू ऑल यूट्यूब क्रिएटर्स एंड पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू सबमिट टैक्स इंफॉर्मेशन टू इंश्योर एनी एप्लीकेबल टैक्स ऑन योर पेमेंट्स आर एक्यूर्ड। ठीकु आहे। सो हिते टे ऑप्शन मिलनि पिया। हिकिड़ो ऑप्शन आहे मैनेज टैक्स इन्फो, ॿियो आहे वधीक हिन जे बारे में ॼाणो, टियों आहे हिन खे धूड़ पाए छॾियोसि। सो असां मैनेज टैक्स इन्फो ते क्लिक कंदासीं। लाज़मी आहे हिते तव्हांजो अकाउंट उहो ई हुजे जंहिं अकाउंट सां तव्हांजो एडसेंस अकाउंट ठहियलु आहे। सो उहो ई अकाउंट आउं लॻायां थो, लॉगिन करियां थो, पासवर्ड लॻाए एंटर करिणो आहे। एंटर करण खां पोइ हिते थोरी देरि में गूगल वारा एंडलेट या सभई रंग ॾेखारींदी गूगल। सो रंग ॾेखारण खां पोइ इहे यूनाइटेड स्टेट टैक्स इन्फो ऐं हिते तव्हांखे ॿिनि क़िस्मनि जो हिते लिखियलु आहे व्हाट टाइप ऑफ अकाउंट्स इज़ महबूब। मुंहिंजो त इंडिविजुअल ई अकाउंट आहे यार, अकेलो ई अकाउंट हलायां पियो। त तव्हांखे इंडिविजुअल ते क्लिक करिणो आहे ऐं पोइ हेठि अॻिते या नेक्स्ट ते क्लिक करे छॾिणो आहे। सही आहे। सो तव्हांजो टाइम बचाइण खां बग़ैर आउं ॿुधायां थो, तव्हां US जा सिटीज़न आहियो, US जा शहरी आहियो? न, कोन आहियां। ऐं हिते तव्हांखे जेको सिलेक्ट करिणो आहे ऑप्शन, उन्हनि में हीअ आहे दिस फॉर्म इज़ मस्ट commonly used by non-US individual and would also be used to claim tax predatory benefits। ठीकु आहे। सो इहो ई आउं W8BN वारो जेको ऑप्शन आहे इन खे सिलेक्ट कंदुसि। हिनखे सिलेक्ट करे नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। ठीकु आहे। ऐं वरी बि इंटरेस्ट या सभई रंग ॾिसणा पवंदा गूगल वारा। सो सब्र था करियूं। साओ ब्लू ॻाढ़ो हेॾो, वरी साओ ब्लू ॻाढ़ो हेॾो। हिन जो मतिलबु छा आहे कंहिं ॾींहुं तव्हांखे ॿुधाईंदुसि। अच्छा, हिते तव्हां खां कंपनी पुछे पियो, हिनखे छॾे ॾियो। हिते तव्हां सिर्फ़ु मुल्क जेको आहे सो पाकिस्तान सिलेक्ट कयो। असां पाकिस्तान में रहूं था। ऐं उन खां पोइ टैक्स पेयर आइडेंटिटी जेको आइडेंटिफिकेशन नंबर जेको आहे उहो तव्हां पंहिंजो NIC वारो जेको नंबर आहे न, तव्हांजे सनासी कार्ड ते जेको नंबर लिखियलु आहे न, उहो हिते ॾेई छॾियो। सही। सो जेको क़ौमी सुञाणप कार्ड नंबर आहे उहो तव्हां लिखियो ऐं उन खां पोइ नेक्स्ट। ऐं हिते तव्हां पंहिंजी एड्रेस लिखो ऐं इहा एड्रेस तव्हां एडसेंस वारी एड्रेस कॉपी करे हिते पेस्ट बि करे सघो था। सो हुनखे आउं कॉपी पेस्ट करे थो वठां, सिटी ऐं हुन खां अलावा पोस्टल कोड वग़ैरह वग़ैरह जेको तव्हांजी एडसेंस में लॻियलु आहे सो तव्हां हिते लॻाए वठो। ऐं उन खां पोइ हिते तव्हां खां ऐं कुझु अजीबो ग़रीब सुवाल पुछंदो। ठीकु आहे। सो इन्हनि में जस्ट मूंखे फॉलो करियो। डिसाइड इहो जेको आहे सो तव्हांजी जेका मुल्क जे बारे में पुछा छा पई हले, तव्हांखे हिते छा करणु घुरिजे आउं तव्हांखे ॿुधायां। हीअ चए पियो आर यू क्लेमिंग अ रिड्यूस्ड रेट ऑफ विद होल्डिंग अंडर अ टैक्स टेरिटरी। ठीकु आहे। सो असां ॾींदा आहियूं, वाकई पाकिस्तान आहे उन में, तो असांखे हिते US टैक्स लॉ में इम्पैक्ट। ठीकु आहे। सो हिते तव्हांखे यस करिणो आहे। पोइ यस करिणो आहे। यस करे हिते पंहिंजो जेको मुल्क आहे पाकिस्तान उनखे सिलेक्ट कंदासीं ऐं उन खां पोइ वरी तव्हां खां पुछंदो एडसेंस जी जेका सर्विस आहे
उन जे बारे में। सो आर्टिकल तव्हांखे हिते सिलेक्ट करिणो आहे ऐं मथियों जेको 0 वारो आहे रिड्यूस रेट हिनखे सिलेक्ट करिणो आहे ऐं हेठि जेको मेंशन पिक्चर एंड TV आहे उनखे बि तव्हां साॻी सेम तरीक़े सां ईअं कंदा वञो जीअं आउं कंदो वञा। सो अदर कॉपीराइट यूट्यूब प्ले फलाणो हिनखे 0 वारो जेको मथियों ऑप्शन आहे उन ते सिलेक्ट करे छॾियो ऐं नेक्स्ट ते क्लिक कयो। ठीकु आहे, हिते टिक मार्क लॻाइणी आहे। हीउ सभु कुझु पढ़ी ॿुधाइण जेतिरो टाइम न आहे, तव्हां सम्झी सघो था वीडियो काफ़ी वॾी थी वेंदी, न त हिन जे बारे में हिकु जे बारे में पढ़णु घुरिजे आहे त इहो आहे छा। सो हुन जे बारे में आउं पहिरीं पढ़ी चुको आहियां। तव्हां टेंशन न वठो, तव्हां बसि मूंखे फॉलो कयो, ईअं ई कंदो तव्हांजी टैक्स इंफॉर्मेशन फिलअप थी वेंदी। ऐं उनखां पोइ हाणे हिते कुझु फॉर्म आहिनि, ठीकु आहे। हीउ जेको आहे आई कंफर्म, आई हैव रिसीव वग़ैरह वग़ैरह हिनखे कंफर्म करे छॾियो। हिते तव्हांजो पंहिंजो जेको उहो ई नालो तव्हांखे माना साइन करणी आहे, हिते पंहिंजो जेको लीगल नालो आहे पूरो NIC ते लिखियलु उहो ई नालो ते लिखी छॾियो। सो आउं पंहिंजो पूरो नालो लिखां थो हिते। आर यू पर्सनलिस्ट इन द सिग्नेचर सिलेक्शन, ठीकु आहे। सो आउं पाण आहियां, यस ऐं नेक्स्ट। ऐं उनखां पोइ वरी हिते छा आहे, हाज़ इंडिविजुअल to entity identified the next identity verification वग़ैरह वग़ैरह हुन मथी खे यस करे अचो। ऐं हेठि जेको आहे उहो आहे आई एम प्रोवाइडिंग टैक्स इन्फो फॉर अ न्यू। न यार मूं नई पेमेंट कोन खणी, अॻु में पेमेंट खणी चुको आहियां। सो हेठि जेकॾहिं तव्हां नई पेमेंट था खणो त मथे सिलेक्ट कजो ऐं हिते चार्ज वार्ज में कुझु न लिखो, सबमिट ते क्लिक कयो। बसि टैक्स इंफॉर्मेशन थी वई, जान छुटी मुंहिंजे ख्याल में थी वई, या अञा को थी सघे थो हुनजो रहियो हुजे। हा त हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ मुंहिंजो टैक्स इंफॉर्मेशन पे थी चुकी आहे। ऐं हा उनखां अलावा मूंखे ईमेल बि अची चुकी आहे। हीअ आहे उहा ईमेल जेका तव्हांखे ॾेखारे थो वठां। हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक एॾी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को सवाल आहे कमेंट में लिखी वठो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।